लाड़कानो मां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ सिंध हुब्बू अली झांगर जी रिपोर्ट मुताबिक़ लाड़कानो में जमियत उलमाए पाकिस्तान ज़िला लाड़काने जे सदर फ़कीर रज़ा हसनैन गोरड़ यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइज़ेशन सिंध लाड़कानो जी हेड ऑफिस में पहुची करे शहर के मुख़्तलिफ़ मसइलनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई। उन मौक़े ते फ़कीर रज़ा हसनैन गोरड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त लाड़काने जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जुआ मंशात फाश जा अॾा सरेआम हली रहिया आहिनि। उन हवाले से SSP लाड़कानो ऐं तमाम SHOs के घुर्जे त फौरी तौर एक्शन खनी शहर अंदर गंदे कारोबार के बंद करे शहरुनि के जीअण जो हक़ ॾिनो वञे ऐं नौजवान नस्ल के तबाह थियण खां बचायो वञे। उन वधीक चयो त SHO दड़ी सईद अहमद जुमानी मार्केट SHO अतर चनो ऐं रहमतपुर SHO मैडम रहमत अब्बासी जिन पंहिंजे थाने जे हदनि में अमन अमान जी सूरत हाल के काफ़ी हद ताईं बहितर बणायो आहे ऐं उम्मीद थी कजे त लाड़कानो शहर के मुख़्तलिफ़ थाननि जा SHOs पिणु अमन अमान जे सूरत हाल के बहितर बणाईंदा। उन मौके ते रज़ा हसनैन गोरड़ IG सिंध DIG लाड़कानो खां मुतालबो कंदे घुर कई त ज़िले के मुख़्तलिफ़ थाननि जे SHOs के अमन अमान जे सूरत हाल बहितर बणाइण लाइ हिदायतूं जारी कई वञनि, न त ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। माहिर आहिनि, ॿाहिरां सोचा आहिनि ऐं हींअर कंहिंजी सिफारिश बि कोन था ॿुधनि पिया, पंहिंजे कम सां कमु रखनि था। हुन जो बहितरीन कारकर्दगी हली रही आहे। दड़ी SHO सईद जुमानी साहब तमामु सुठो किरदारु हली रहियो आहे। वॾो हुन पंहिंजे इलाइक़े में पंहिंजे हिन हद में ॾोहनि ते वॾो कंट्रोल कयो आहे। अञा बि उमेद रखूं था त जेका सो कंट्रोल खे मुकमल जेका आहे ॾोह ख़तमु करींदा ऐं उन सां गॾोगॾु मार्केट जो SHO अतर चनो साहब बि हिकु नौजवान आहे, पढ़ियल लिखियल आहे ऐं RT इंचार्ज में मुक़ररु कयो वियो आहे ऐं तमामु सुठो कमु करे रहियो आहे ऐं कंहिंजी बि सिफारिश वग़ैरह कोन थो ॿुधे, हक़ सां हली रहियो आहे। उन में उमेद रखूं था त इंशाअल्लाह ताला पंहिंजे हुन हद में मार्केट हद में दहशतगर्दी में जीअं ॾोह थींदा, शाही बाज़ारनि में वापारियुनि खां फुर वग़ैरह थींदी या